تو संगत है अफ़ज़ल यानी गिफ्ट दो मेन मुख्य जवाबदार वो असांखे खपे। इंच पर उठल आहिनि असां खां बी सेक्शन जिनकी हुकूमत मिली से और टेक्निकल टीम अस्सलाम वालेकुम संगत छा हाल आहे कहिड़ा ख़ुशि हो तबियत सही तो उम्मीद हो सब ठीक हूंदा किरन हूंदा त भाईजान हिमल मां हाणे पंहिंजी फ्रेश थी आयो आहियां बिल्कुलु फ्रेश सम्झो था न ॻाल्हि सो हाणे वेंदासीं पंहिंजी बाइक कढंदासीं ॿार साईं असांजे बैटिंग में आहे रोड ते बीठो आहे तो हलो बाइक कढूं जस्ट चार्जर बि खणूं पंहिंजो मोबाइल खे चार्ज कयोसीं न कुझु भाईजान तव्हांजे करे मोबाइल खे चार्ज करिणो थो पए तो हलो हलूं था हाणे पंहिंजी बाइक कढूं रोड जी तरफ़ हलूं ॿारनि खे खणूं ॾिसूं था छा सीन हुजे छा नथो थिए वरी तव्हां सां मिलूं था ओ हुसैन जियो ये मेरी छोटी सी कज़न मतलब वो शोर समझो बहुत इंजॉय कर रही बहुत तो भाईजान पाण हल वञी रहिया आहियूं सेलर ते आज चए थो मुंहिंजो न भाई जान असांखे स्पेशली मूंखे ख़ुशी आहे त मुंहिंजे पीढ़ी पहिरें भाउ जा कातिल गिरफ़्तार थी चुका आहिनि पुलिस जी गिरफ़्त में आहिनि ऐं प्राउड ऑफ थो कयां SSP साहब खे अली अकबर चन्ना साहब खे पंहिंजो उनजी CIA इंचार्ज खे ऐं SHO ब्रोई साहब खे उतां जी टीम उतां जी फोर्स खे मां प्राउड थो कयां उन्हनि ते मूंखे ख़ुशी आहे उन्हनि जी महिनत रंग लाथो आहे बाक़ी चवण जो मक़सदु इहो त जीअं सोपारी ॾिनी आहे जीअं पैसा ॾिना आहिनि जीअं इन्वेस्ट कयो आहे असांजे पीढ़ी प्यारे भाउ जो क़त्लु करण जे लाइ मेन मुख्य जवाबदार उहो असांखे खपे। इंशाल्लाह 2 ॾींहंनि जे अंदरि इहा तव्हांखे मां गुड न्यूज़ ॾींदुमि त भाई असांजो झेड़ो डंडे या लठ या कुहाड़ी या बाटे सां या कलेक्शन या कोफ सां कंहिंसां न आहे असांजो झेड़ो पेन सां आहे कलम सां आहे कापी सां किताब सां आहे असांजो झेड़ो ज़बान सां आहे एक्सेंट सां आहे। हाणे असां वञूं था पिया तव्हां ॾिसो मूंखे हिकिड़ो कलाम यादि अची वियो आहे तव्हांखे मां ॿुधाईंदुमि सब्र उठल आहिनि असां खां सब्र उठल ओ कंहिंखे पटको लाहिजे पर चाहिजे अॼु हुन सां वञी ॻाल्हाए अॼु वरी हुनखे वञी पर चाहिजे छो जेको मां स्टेटस रखंदो आहियां न उहो कलाम मां ॻाईंदो आहियां तो जेसि ताईं 24 कलाक पूरा थियनि सो अॼु मां इहो स्टेटस रखियो आहे व्हाट्सएप ते भाईजान हलो सेलर ते पहुचण वारो संगत पाण पुॼी विया आहियूं मां कमु चेक थो करे मूं कंप्यूटर खे खोलियो आहे पर यार कंप्यूटर ख़राबु थी पियो उन खां पोइ खुलण में थोरी लेट थो करे न 5 मिनट पक्का थो वठे पर बटन हणी छॾियो मां जंहिं महिल ओपन थिए हम जा रहे हैं अब ख़बर न अलाए कहिड़ो बिजा वॾो डिघो आहे डिघो सारियुनि जो अब हम असां हिनमहिल वञूं था पंहिंजे घर बुख लॻी आहे नमाज़ जो टाइम थियण वारो आहे 1:30 थियण वारो आहे हलो त संगत कल्ह वांगुरु अॼु मां घर सवेल पुॼी वियो हुअमि बाइक वाइक अंदरि करे छॾी मानी बि खाई छॾी हाणे नमाज़ पढ़ियमि ऐं अलाह जो फर्ज़ अदा करे मुसलो वेड़े रखियमि अॼु तव्हांजे साम्हूं अचां सो हाणे पाण कंदासीं कुझु रेस्ट न चांहि पींदासीं चांहि पी पोइ कंदासीं कुझु रेस्ट सो हलो चांहि पियूं सो चांहि पी छॾीसीं हाणे पाण कंदासीं रेस्ट हाणे जेसिताईं असां रेस्ट कयूं तेसि ताईं तव्हां SSP सदाम हुसैन ख़ासकली जो बयानु ॿुधी चयो जेको हुन शहीद अफ़ज़ल लुंड बाबति ॻाल्हायो आहे ऐं जेको पंहिंजो बयानु ॾिनो अथई जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई शायदि कुझु दोस्त ॾिठी हुजे कुझु न ॾिठी हुजे तो सो तव्हां उहा ॾिसो जेसिताईं मां आराम करे ॾियां तो आप सब दोस्तों का बहुत शुक्रिया आप लोग आए यहाँ पे तशरीफ लाए DSP ऑफिस खंडवादम में आज की प्रेस कॉन्फ्रेंस का मकसद था कि मोटा 11 सितंबर को एक अफसोसनाक वाक़या पेश आया था खंडवादम सिटी में जिसमें एक नौजवान
افضل لنڈ جس کی عمر تقریباً 23-24 سال تھی, جس کو دن دیہڑے یہاں پہ قتل کیا گیا تھا. اور جیسے ہی اطلاع ہوئی وہاں پہ ہماری پولیس پارٹی نے پہنچ کے شواہد اکٹھا کرنا شروع کر دیے, اور میں نے ایک ٹیم اختیار کی جہاں پہ جس میں CI انچارج, SDPO ٹنڈو آدم, SHO A سیکشن, SHO B سیکشن, جن کی حکومت عملی سے, اور ٹیکنیکل ٹیم جو میری IT ٹیم ہے ان کی مدد سے ہم نے دن رات محنت کر کے ہم قاتلوں تک پہنچے. میں مختصر بتاتا چلوں کہ یہ افضل جو ہے ایک مائکرو فائنانس بینک میں لون آفیسر کی ڈیوٹی سر انجام دے رہا تھا, جس کو کسی نمبر نے کال کر کے اور ان کو لون کے لیے انہوں نے بات کی اور ان کو ملاقات کے لیے بلایا, اور بلا کے وہاں پہ ان کو ٹارگیٹ کر کے اور ہم قاتلوں تک پہنچے. اور الحمدللہ میری ٹیم نے اور میری IT ٹیم نے CI انچارج, SDPO ٹنڈو آدم اور SHO A سیکشن اور B سیکشن نے مل کے 2 ملزمان جو ہے گرفتار کیے ہیں, جن کا نام, ایک کا نام ہے فراز عرف آزاد, ولد محمد یوسف پوسو بائی کاسٹ, اور یہ وابڈا کالونی حالہ کے رہنے والے ہیں, اور پیچھے سے یہ خیرپور ناتن شاہ کے رہنے والے ہیں. دوسرے ملزم کا نام ہے اسد ولد کالو, یہ بھی کھوسو ہے, اور یہ آپس میں قریبی کزن ہے اور رشتہ دار ہے. یہ بھی سعید آباد بائی پاس پہ جو ہے رہنے والا ہے حالہ پہ. انہوں نے ملزمان نے گرفتاری کے بعد اپنا جرم قبول کیا ہے اور بتایا کہ انہوں نے پیسوں کی لالچ پہ 50,000 صرف 50,000 کے عوض انہوں نے یہ قتل کیا ہے. مزید پیسے جو ہے ان کو بعد میں ملنے تھے. اور اس میں 2 مزید ملزمان ہیں جن کے کہنے پہ یہ کام ہوا ہے. ان میں سے ایک ان کے ساتھ تھا اور ایک جو ہے وہ جنہوں کو انسٹیگیٹ کیا ہے یہ کام کرنے کے لیے. ان دونوں کے بھی نام ہمارے پاس. آج ہم نے ان کا ریمانڈ لیا ہے اور 3 روزہ جسمانی ریمانڈ پہ یہ ہمارے حوالے ہیں. مزید جو ہے جو 2 افراد رہتے ہیں ان کو بھی انشاءاللہ ہم بہت جلد گرفتار کریں گے. میں آپ کو بتاتا چلوں کہ یہ بلائنڈ مرڈر کیس تھا جو ٹنڈو آدم پولیس اور سانگڑ پولیس نے اپنے حکمت عملی سے اور ماہرانہ کوششوں سے یہ ٹریس آؤٹ کیا ہے. یہ ہمارے لیے بہت بڑا چیلنج تھا کیونکہ یہ بلائنڈ تھا اور اس میں کوئی بھی شروعات میں پھر ہم نے بڑی محنت کی. اس میں ہمیں کافی دن محنت کرنی پڑی اور ہم الحمدللہ آج یہ آپ کے سامنے پریس کانفرنس کر رہے ہیں. اور یہ ملزم جو ہم نے گرفتار کیے ہیں آپ کو ہم شو بھی کریں گے, آپ ان کی فوٹوگراف جی کا فی الحال ہے بدائندہ پیسن جو ہی چے ہوئے ہوا مقصد کو جس طرح انہوں نے پہنچنا تھے تو انہوں جو مقصد کلیئر تھی لو تو انہوں نے چھاجے کرے یہ کم کرایا ہوا. اصل موٹو جو کو وہ مانو کی خبر ہوتی جن ان کے پیسہ آجمائیں تو انشاءاللہ انہوں تائیں بھی اسان قریب پہنچی وینداسے سے انہوں کے ٹھکانن تائیں پہنچی کرے انہوں کے بھی ارسٹ کراسے. لیکن آہن تو بیسیکلی خیرپور ناتن شاہ جا تھی سکے تو وہ بھی ہوجے مگر یہ چوڑ قبل از وقت تھا تو اصل وجہ چھا تھی سکے تھی. مرکزی اکیوز جی جن مارو آ جن قبولداری کی جن اچھی فائر کیا ان سے گڈو گڈ ڈو میں جا موٹر سائیکل استعمال تھی جن موٹر سائیکل سے چڑھی آیا وہ بھی گرفتار وہ بھی اصل قبضے میں بئی دو جا کندڑ مین پسٹل انہوں نے استعمال کیا ایکڑو پسٹل ملو ایکڑو اجا رہے تو بالکل کارن کی خبر پی تو اصل بداؤں ہمل اجا تھی کارن جو اوپنلی نہ بدائے سکے فی الحال یہ ہے پیسہ ڈنا ویا اصل کم کیا ان میں مانو جن کرایا ان کے موٹو ہوتی خبر ہوتی چھو ان جسٹ پیسہ وٹھی کرے کیا ان شے جا قبولدار کرن جا بھی مارن جا بھی ہر شے کی تصدیق کئی ان میں پر اصل میں یہ بھجندا وطن پا اصل پویوں ہویاسے اج جی صبح ٹیم کی اطلاع ملی اصل چھاپو وڑی کرے SHO ऐं DSP ٹیم وڑی کرے تو ہر شے جو نا پروسیجر ہے ماں اصل اریسٹ کیا تو ان کے چھا کیوں ان کے شو کرنا نا نامینیٹ بھی کیوں تھا ان کے جو اکارڈنٹس ٹو لا ہے ان کے نامینیٹ کرے ان کی ڳولا कंदासीं ان کے نامینیٹ بھی کیوں تھا بجائے اصل ویہی کرے انتظار کرے بے مانو پویوں ان کے ہینڈلرس ان کے انتظار میں اصل مین اکیوز ڈو کندڑ آن دی اسپاٹ مارن والا وہ ہے
तव्हांजे सवाल जो जवाबु ॾिनो आहे त हिन में वाक़ई काफ़ी गिरफ़्तारी कयोसीं असां, हिन में काफ़ी माण्हू अरेस्ट कयासीं, पर जंहिंजो ॾोह असां साबित न थी सघियो, जंहिंजी को बि किरदारु न हो, असां उन्हनि खे रिलीज़ कयो आहे। ऐं इन में असां हर शइ रिकॉर्ड कंदा था अचूं ताकी को बि पहलू जेको आहे उहो मिस न थिए असांजो। ऐं जेके बि मज़ीद जेकी बि हिते गिरफ़्तारियूं ईंदियूं वग़ैरह उहो बि असां अवां सां शेयर कंदासीं। हे त जेको आहे हिननि कड़ी ॿुधाई आहे हिकिड़ी त असांखे फलाणनि जे चवण ते आहे, थी सघे थो इन खां वधीक ॿिया हैंडलर निकिरनि ऐं जेके इल्ज़ाम तराशी थी जेका शुरू में जेके ॻाल्हियूं हलियूं वग़ैरह उहे मुख़्तलिफ़ एंगल अख़्तियार कनि पियूं, पर अलहमदिल्ला जेको सागर पुलिस हे केस ब्लाइंड केस जेको ट्रेस आउट करे पंहिंजी महारत जेको आहे न मंझराई आहे ऐं इनशाला असां जेके कातिल आहिनि उन्हनि ताईं बि पहुचंदासीं जिन करायो। तो भाईजान तव्हां बयानु ॾिठो, असां सुम्ही उथियासीं, हाणे वञूं था पिया रोड। हे भाईजान हे जेको आहे नी चमाड़ नी लॻंदो, पर हाणे इहो चवंदो वरी चवंदो इहो सीन कटी आहे, मां वरी चङो मुड़ुसां त संगत हे अफ़ज़ल यानी इहो गिफ्ट अथव मूंखे ॾिनो हुई, मल ख़ाली थी वई आहे पर ईअं पई, मां चयो तव्हांखे ॾेखारियां, मतिलबु अञा अथसि थोरी पर नथो खपाए, बसि इहा पई हुजेसि, हे मुड़ पई हूंदी इंशाअल्लाह। तो भाईजान अचो मानी खाओ सलाह खाओ। त अॼु हिते पाण ब्लॉग इन था कयूं ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां त जेका अफ़वाह हली रही आहे उहा इहा अफ़वाह हली रही आहे त जेके 2 ॼणा गिरफ़्तार थिया उन्हनि ॿियनि ॼणनि जो नालो खयों आहे, सो मतिलबु इहा अञा कन्फर्म न आहे, बहरहाल इहा अफ़वाह हले थी पई, इहा ॻाल्हि कन्फर्म न आहे, इनशाला सुभाणे तव्हांखे कन्फर्म करे ॿुधाईंदासीं। सो हिते ब्लॉग खे एंड था कयूं, इनशाला उमेद था कयूं असांजो ब्लॉग तव्हांखे पसंदि आयो हूंदो, सुठो लॻो हूंदो। अगरि सुठो लॻो हुजे त महिरबानी करे असां ते महिरबानी कयो, लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो वीडियो खे पंहिंजे दोस्तनि सां गॾु। माशाअल्लाह दुआनि में यादि, अस्सलाम वालेकुम, वरी इनशाला तव्हां सां सुभाणे मुलाक़ात थींदी।